खुदा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने खुद फरमायो मुझे उम्मती वसत जो एक राज यूं भी आ त मदरे मदीने वाले जो मिसाल जो ऐ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के गुस्ल न हो त गुस्ल वाले क़यामत हुजूर जी इन अखिन मुबारकन में पानी जो रहिजी वियो मां उन पानी के चूसे वरतो दुआ त मुस्तफा जी अगे ही हुई हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम त अगे ही मुझे सीने के मथा हथ मुबारक पे जो लगी करे मुझे सीने पे कुशादा फरमायो जिन्हें मुस्तफा मुझे यमन जो काजी पे मुकर्रर फरमायो वो अर्ज कयो या रसूलल्लाह वो कदा के को दो जना पर मुझे सीने ते हथ फरमाए दुआ मुझे ला फरमायो अली फैसलो अग में न कजा जैसे तई पई दुनिया हाजिर न थे माना बिने जो गाली मुझे उन का बाद फैसलो कजा हजरत अली से फरमाइंदा हुजूर दुआ फरमाई मुझे सीने ते हथ लगायो बस वो नी अजो नी अली जो सीनो अहिड़ो त खुली वियो जो को भी मुकदमो को भी फैसलो कहिड़ो भी लुकियो छो न थी वञे हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ये घड़ी बंद करे सुभान अल्लाह और फरमाता इल्म जी वसत जो एक राज इहो भी आ जो हुजूर अलैहिस्सलाम के वसत न हो जेको हुजूर मुस्तफा अलैहिस्सलाम जे अखिल मुबारक में पानी रहिजी वियो हो मां उन के चूसे वरतो बस वो पानी अंदर बीतो वियो मुंहिंजो सॼो कीनो अॻे खुलियलु रहंदो मुशादा थी सुभान अल्लाह। हज़रत अली सही करम अल्लाह वजल करीम कुछ ॻाल्हियूं इरशाद फरमाईंदो आहे ऐं ॾाढियूं उहे ॻाल्हियूं समझण जहिड़ियूं आहिनि हज़रत इमाम अब्दुल वहाब शारानी रहमतुल्लाह अलैह अत-तबक़ातुल कुबरा जे अंदर उहे ॻाल्हियूं इरशाद फरमायूं आहिनि माण्हू मजद ॻाल्हियूं कयां थो नसीहत वारियूं ॻाल्हि समझण वारियूं आहिनि अमल जहिड़ियूं ॻाल्हि हज़रत अली से फरमाइनि था पर फरता दुनिया जीफत दुनिया जेका आहे टूट आहे फमन अराद बिला शैयन जेको तव्हां मां को बि इन ढूंढ मां हिसे वठण जी को इरादो रखंदो हुजे पर दुनिया टूट आहे जेको इन ढूंढ मां हिसे वठण जो इरादो करे पर फरमाइता फल यस्बिर अला मुखालतल इलाह उनखे घुर्जे त कुतनि सां गॾु रहण ते मथां सबुर करे जो त ढूंढ जे पुठियां हमेशह कुतो वेंदो आहे ऐं तोखे बि उन ढूंढ जी तलाश आहे तूं बि चाहीं थो त इहो ढूंढ मां हासिल कयां त पोइ ज़ाहिर आहे तोखे कुतनि सां गॾु रहणो पवंदो उन जे उन सां गॾु रहण में तोखे सबुर करणो पवंदो छो त तूं बि उन जी ख़्वाहिश कई आहे जंहिंजी ख़्वाहिश कुता करे रहिया आहिनि इन मां पाण खे दर्स मिले थो जंहिं दुनिया जे पुठियां तव्हां असां तमामु घणो तेज़ी सां भॼूं था हलाल ऐं हराम जे फ़र्क़ खां सवाइ रुगो मक़सदु आहे दुनिया खे हासिल करणु हज़रत अली सईद जी नसीहत मां पाण खे दर्स सबक़ मिले थो त इहा ढूंढ आहे इन ढूंढ जे पुठियां एतिरो न लॻ जेतिरी तुंहिंजी ज़रूरत आहे ख़ुदि फरमाइनि था जेतिरी तुंहिंजी ज़रूरत आहे उहा ज़रूरत ज़रूर तूं उन मां हासिल कर लेकिन उन ज़रूरत खां ज़्यादा उन पुठियां न भॼो हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ियूं 9 ॻाल्हियूं इरशाद फरमायूं रावी रिवायत कई 9 ॻाल्हियूं 3 ॻाल्हियूं दुआ में आहिनि 3 ॻाल्हियूं इल्म में आहिनि 3 ॻाल्हियूं अदब में आहिनि 3 ॻाल्हियूं जेके दुआ जे अंदरि हज़रत अली से फरमाईंदा हिकु दफ़े उन रावी चए थो हज़रत अली से फरमायो कफ़ानी इज़्ज़त अन तक़ूल ली रब्बक अल्लाह जी मुनाजात में दुआ में अल्लाह खे अर्ज़ कंदा कफ़ानी रब्बक कफ़ानी इज़्ज़त